जतोई भरिसां चौधरी के रहवासी मंठार खोसो ऐं रखियल खोसो बिरादरी के बासरन खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौके ते ॿिन्ही भाइरनि हयात खोसो, मेनू खोसो ऐं ॿियनि मथां इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी ख़ानदानी मिल्कियत मथां कब्ज़ो करणु चाहिनि था। साॻी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नवाज़ भेण अली नवाज़ खोसो फ़ैसिले में ज़मीन असांजे हवाले कई, पर बासर ऐं उन जा साथारी मौतमार धमकियूं ॾेई कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। नौशेरो फेरोज़ मिठाणी वेझो सिंधु दरिया में हथ आयल लाश की सुञाणप कोट कंधाणी माछीवासी नौजवान मंसूर सोलंकी के नाले से थी। लाश दरिया में कढी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल किया वियो। नौजवान जो लाश घर पहुंचण ते घर में कोहराम मची वियो। हारू शाह सिंधु दरिया में मुसलसल 4 सबब ज़मींदारी बंद टुटी पियो। सिंधु दरिया जो पानी ॻोठ अली मुराद चांडियो में दाख़िल थियण सबब 15 खां वधीक गर्भाती विच दरिया में फासी विया। इतला ॾियण बावजूद इंतज़ामिया पारां को बि हिफ़ाज़ती क़दम नाहे खयो वियो। ॿिए पासे ठारूशाह भरिसां ॻोठ नवाज़ो बाण में मुबैना तौर अगवा थींदड़ नौजवान की बाज़ियाबी लाइ वारसनि पारां पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते ज़हीर बाण, मसमार सनम बाण चयो त ॻोठ जो बासर गुलाम मुस्तफ़ा बाण, वसीम बाण ऐं ॿिया ज़रई ज़मीन जे मिल्कियत जे मामले तां पुट अलीशान बाण खे अगवा करे विया आहिनि। पुलिस बासरनि मां हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो, जंहिंखे गरी रिश्वत एवज़ आज़ादु कयो वियो आहे। पुलिस असांजे नौजवान जी गुमशुदगीअ वारो केस दाख़िल करण लाइ तयारु नाहे। बासर ठाह लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। लोधापुर के ताजूदेरो थाने की हद में कत्ल थियल 2 नौजवान ख़ालिद मलगाणी, रियाज़ मलगाणी के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते निहाल मलगाणी चयो त खरूस बिरादरी के हथियारबंदनि बिरादरी के 2 नौजवाननि के कत्ल ऐं 2 ॼणनि के ज़ख़्मी कयो आहे। पुलिस केस दाख़िल करण बावजूद जवाबदारनि के गिरफ़्तार नाहे करे सघी। जवाबदार सोशल मीडिया ज़रिए जदीद हथियार ॾेखारे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन वस वारनि ऐं इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे।